जी नाज़रीन सो अॼु तव्हांखे असां ॿुधाइण था चाहियूं त हिकिड़ो वॾो इंपॉर्टेंट टॉपिक आहे जेको असां सम्झूं था त तव्हांखे ख़बर हुजणु लाज़मी आहे। सो असां सोचियोसीं त जेको आहे सो मां कल्ह आयुमि यूनिवर्सिटी में अचण खां पहिरियां मां सोचियो त जेको आहे सो कुझु अहिड़ो कुझु करणु घुरिजे जंहिं मां नौजवाननि जो जेको आहे सो नौजवाननि जो इंकरेजमेंट थिए। सो असां सोचियोसीं त नौजवाननि खे कुझु अहिड़ो कुझु ॿुधाइनि त हू माना जेको आहे सो जेको आहे हाणे तव्हां सर्च करे उहो कयो जेको आहे सो सो असां पंहिंजे नौजवाननि खे गुज़ारिश कंदासीं असां प्राइम मिनिस्टर खे बि गुज़ारिश कंदासीं त बाबा कुझु अहिड़ा स्टेप वता वञनि जंहिंमें नौजवाननि जो जेको आहे सो थिए। हा जेको आहे ऐं असां सम्झूं था त अॼुकल्ह जे नौजवान में जेको आहे सो आहे ई कोन सो इन जे करे जेको आहे ॻाल्हि जो मक़सदु असां चाहियूं था त जेको आहे सो ऐं असां चाहियूं था त हिन यूनिवर्सिटीअ में जेको आहे सो डिपार्टमेंट खुली वञे। हा ऐं असां चाहियूं था त मेहरान वारा जेके आहिनि उहे उनजी तरफ़ अचनि। हा जेको आहे सो जेको आहे सो ऐं असां सम्झूं था त मेहरान वारनि खे जेको आहे सो एतिरो अचे कोन जेको आहे ऐं असां चाहियूं था त असांजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में कुझु अहिड़ा तजुर्बा कया वञनि जंहिंमें जेको आहे सो असां बसि इहो ई चवणु चाहियूं पिया त बाबा जेको आहे सो हिन यूनिवर्सिटीअ में काफ़ी शयूं आहिनि तव्हां सिखी था सघो ऐं उन खां अलावा सिखी नथा सघो पर अलाए केतिरा जेको आहे सो करे था सघो जेको आहे सो करे बसि असांखे इहो ई चवणो था जेको आहे सो तेको आहे सो। हा मोटिवेशनल वीडियो ईअं ई त आख़िरी मिंट में बसि आख़िरी लफ़्ज़नि में मां तव्हांखे चई इंपॉर्टेंट शइ ॿुधाए तव्हांखे मोकिलाणी वठंदुमि असां सम्झूं था त हिन समाज में जेको आहे सो असांजो जेको आहे सो कोन्हे इन जे करे समाज में जेको आहे सो आणियो वञे बसि इहो ई चवणो जेको आहे सो असां प्राइम मिनिस्टर ऑफ युगांडा खे अपील था कयूं उहो जेको आहे सो आणे वञे बसि इहो ई चवणो।